अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आया मंजर अजीज सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। सिंध सरकार तरबेला डैम जी डेड लेवल ते पहुंचण जो जिम्मेवार इरसा के करार ॾेई छॾियो। आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर जाम खान छोरो जो चवण आहे त सिंध जे एतिराज़नि बावजूद इरसा बलोचिस्तान जी मदद सां सीजी ऐं टीपी लिंक कैनाल खोले तरबेला डैम के डेड लेवल ते पहुचाए छॾियो आहे। इरसा जी गैर कानूनी फैसलनि जे करे सिंध सूबे ते तमामु घणा हानिकार असर पवंदा, मुल्की मईशत खे तमामु घणो नुक़सान थींदो ऐं ज़राअत जो शोबो तबाह थियण जो ख़दशो आहे। तरबेला डैम में पानी की सतह डेड लेवल ताईं पहुंची वही। डैम में इस्तेमाल जोगे पानी जो ज़ख़ीरो ख़त्म थी वियो। इरसा इख्तियारिन मूजिब तरबेला डैम में मजमूई तौर ते 1550 फुट ताईं पानी ज़ख़ीरो करे सघिजे थो ऐं डैम जो डेड लेवल 1398 फुट आहे। उन सतह खां हेठि पानी डैम जे लाइ ज़रूरी आहे। इरसा मूजिब हिन वक्त डैमन में पानी की आमद 1,56,000 क्यूसिक आहे। डैमन मां पानी जो निकाल 1,68,000 क्यूसिक आहे। सिंध हाई कोर्ट इरसा चेयरमैन के सिंध के हिस्से जो पानी फौरी फराहम करण जो हुक्म ॾेई छॾियो। सिंध में पानी की चोरी ऐं खोट खिलाफ दरख़्वास्त ते पानी वज़ारत इरसा ऐं आबपाशी खाते के नोटिस जारी। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त सिंध के हिस्से जो पानी न मिलण सबबि फसल ऐं ज़रई ज़मीनूं सुकी रहियूं आहिनि। जानवर तोड़े माण्हू पीअण जे पानी लाइ परेशान आहिनि। इरसा पानी विर्छ में सिंध सां लगातार ज़्यादती करे रहियो आहे। सिंध में पानी चोरी की जांच लाइ अदालती कमीशन जोड़ण की दरख़्वास्त। सिंध में पानी की खोट 44 सैकड़ो रिकॉर्ड। गुड्डू बैराज ते 68 सैकड़ो, सकर बैराज वटि 24 सैकड़ो ऐं कोटड़ी बैराज ते 68 सैकड़ो खोट। पानी की खोट खिलाफ एहतजाज जो सिलसिलो जारी। मुख़्तलिफ़ शहरन में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। पाक चीन लागापा परली पॉलिसी जो संगे बुनियाद आहिनि। हुकूमत ऐं सियासी जमायतूं पाक चीन लागापन के अहमियत ॾियनि थियूं। परले वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बैलेट एंड रोल इनिशिएटिव घणो मुतासिर कंदड़ मंसूबो आहे। सीपेक सां पाक चीन इक़्तिसादी सहकार वधियो आहे। सीपेक सां रुगो पाकिस्तानी न पर चीनी सीड़पकारनि लाइ मौक़िया वधंदा। पाकिस्तान हुकूमत सीपेक ते चीन सां सहकार वधाइण जी ख़्वाहिशमंद आहे। सीपेक जे ॿिए मरहले में दाख़िल थी रहिया आहिनि। सिंध के सेहत खाते पारा कराची और हैदराबाद में मेडिकल कॉलेज कायम करण जो फैसलो। सेहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो की सदारत हेठ इजलास। सूबाई वज़ीर चयो आहे त कराची के लांडी वारे इलाके में डाओ और हैदराबाद के कोहसार वारे इलाके में लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी के मातहत बॉयज़ मेडिकल कॉलेज कायम कया वेंदा। इजलास में फैसलो कयो वियो त 400 बिस्तरनि ते बदल डिस्ट्रिक्ट अस्पताल दादू के लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरो के सहकार से हलायो वेंदो। दादू अस्पताल में NICVD जो चेस्ट यूनिट कायम करण की मंजूरी ॾिनी वई।
फौरी चूंडुनि जो दबाव रद्द, हुकूमत जो आईनी मुद्दो पूरो करण जो फैसलो। पीटीआई जे जलसनि लांग मार्च जो ऐलान, हिकदम असेंबली टुटण ऐं नयन चूंडनि जे मुतालबे खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे इत्तेहादी जमायतनि जी क़यादत सां मुशावरत। ज़रियनि मूजिब मुशावरत दौरान फ़ैसिलो कयो वियो त हुकूमत अगस्त 2023 ताईं आईनी मुद्दो पूरो कंदी। ॾुखी घड़ी जो इत्तेहादी गॾिजी मुक़ाबिलो कंदा। मईशत जी बहाली, मुल्की तामीर ऐं तरक्की लाइ कुझु ॾुखिया फ़ैसिला करणा पवंदा। हुकूमत तरफा पीटीआई जे लॉन्ग मार्च के न रोकण ऐं रेड ज़ोन के सील करण जो फैसलो। ज़रियनि मूजिब हुकूमत फैसलो कयो आहे त तहरीक इंसाफ कानून जी हदुनि में रहंदे लॉन्ग मार्च करे थी त कंहिं क़िस्म जी रंडक न विधी वेंदी। अमन व अमान जी सूरत हाल ख़राब करण जी कोशिश कई वई त कानूनी तरीक़े सां मुंहुं ॾिनो वेंदो। हुकूमत पारां मार्च के श्रीनगर रोड ताईं महदूद रखण ऐं रेड ज़ोन सील करण जो फैसलो। इस्लामाबाद पुलिस जे मुलाज़िमनि जूं मोकलूं रद्द, डी चौक समेत समूरा वेंदड़ रस्ता कंटेनर रखी सील कया वेंदा। मार्च ऐं धरणे खे मुंहुं ॾियण लाइ इस्लामाबाद इंतज़ामिया ॿियनि सूबनि खां ॻरी नफ़री तलब करे वरिती। मजमूई तौर 22,000 एहलकार मुक़रर कया वेंदा। पीटीआई जे लॉन्ग मार्च के रोकण जी कोशिश कई पई वञे। अॻवाननि ऐं कारकुननि जी गिरफ़्तारियुनि जो मंसूबो जोड़ियो वियो आहे। पीटीआई अॻवान फवाद चौधरी चयो आहे त शीरी मज़ारी ते कूड़ा केस ठाहिया विया। मौजूदा हुकूमत खे 2-3 महीना ॾिना त मुल्क ॿोड़े छॾींदा। सियासी बहरान ख़त्म थियण ताईं मुआशी बहरान रहंदो। इदारनि न्यूट्रल रहण जो फ़ैसिलो कयो आहे। इमरान न्याज़ी जमहूरियत जो गोरखान बणजण जी कोशिश कई त कानून उनखे मुंहुं ॾींदो। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त मईशत तबाह कंदड़ मार्च जो ऐलान करे मईशत जी बहाली रोकण निकितो आहे, जंहिंखे कामयाब थियण न ॾिनो वेंदो। गुंडागर्दी बर्दाश्त न कई वेंदी। इमरान न्याज़ी कूड़ो आहे, उन जी ज़बान ऐं ख़मीर में ॾफेड़ ऐं फ़साद आहे।